أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد صبغة الله ومن أحسن من الله صبغة ونحن له عابدون صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے ان الفاظن جے اندر پانجے قدرت خداوندی جے رنگ جو بیان فرمایا دنیا جے اندر ہر صحبت ہر تعلق دوستی جو کو نہ کو رنگ ہوندو اثر ہوندو जेकॾहिं माण्हू बुछड़नि दोस्तनि सां दोस्ती रखंदो सोबत रखंदो त बुछड़ो थींदो पोइ चवणु सवलो थींदो आहे त अदा हिन खे पंहिंजे दोस्तनि जो रंग आहे लॻल जे वरी नेकनि ऐं सालिहनि सां सोबत रखंदो उन्हनि सां दोस्ती यारी हूंदसि त नेक थी पवंदो पोइ चई वठिबो आहे त अदा हिन खे पंहिंजे नेकनि जे सोबत जो रंग आहे अल्लाह तबारक व ताला भी बिल्कुल ईअं ई इन अल्फाज़नि जे अंदर पंहिंजे दीन इस्लाम जे रंग जे मुतालिक़ फरमायो आहे फरमाई सिबग़त अल्लाह तबारक व ताला जो रंग ॼण अहिड़ो त लाजवाब आहे वमन अहसन मिन अल्लाह सिबग़ अल्लाह जे रंग खां वधीक केरु रंगींदो आहे इहो अल्लाह तबारक व ताला जेको रंग हणंदो आहे उहो रंग छाजो आहे उहो दीन इस्लाम जो रंग आहे हिकिड़ो आहे रंग खपाइण वारो दुकाननि तां रंग मिलंदो आहे रंग खपे थो ॿिया वार हूंदा आहिनि रंग रेज़ रंग लॻाइण वारा रंग हणण वारा पोइ दीन इस्लाम इहो हिकु रंग आहे क़ुरान ऐं हदीस हिकु रंग आहे दीन जो क़ुरान ऐं हदीस दीन जो रंग आहे इहो रंग खपाइण वारी ज़ात अल्लाह ताला जी आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी आहे ॿिए लिहाज़ खां खणी हीअं वठूं त इहो रंग क़ुरान ऐं हदीस जो अल्लाह तबारक व ताला तयारु कयो आहे पर रब उहो कार साज़ कारीगर आहे पाण बि रंग ॾींदो आहे जंहिंखे चाहे उनखे चूंडे नुबूअत जो रंग ॾेई करे दुनिया में रोशन करेसि जंहिंखे चाहे मुआशिरे जे इंसाननि मां गुनाहगारनि मां चूंडे करे पंहिंजे नबीअ जे सोबत में आणे सहाबी बणाए दुनिया में रंगे करे पेश करेसि जंहिंखे चाहे आम माण्हुनि मां चूंडे करे बुज़ुर्ग वली बनाए रंग हणी करे रंगे पेश करेसि अल्लाह तबारक व ताला जे इबादत सां उन बंदे खे इहो रंग लॻंदो आहे इहो रंग लॻंदो किथां आहे इन सोबत अख़्तियार करण मां वेझड़ाई अख़्तियार करण मां चंबड़ी पवण सां दीवार खे रंग कॾहिं लॻंदो आहे जॾहिं रंग उनखे चंबड़ंदो आहे सचपच रुगो रंग न चंबड़ंदो आहे दीवार बि अहिड़ी खौरी छॾिबी आहे जेका रंग खे चंबड़े लसी करे छॾिबी त रंग उनखे कोन चंबड़ंदो कुझु उन में अहिड़ी कैफ़ियत छॾिजे खौरी खरदार जेका रंग खे चंबड़े बि सही इंसान जे दिलि जे अंदरि इहा दीन इस्लाम जे रंग खे चंबड़ण वारी कुझु आदत खरदार हुजे जेका चंबड़े पोइ इहा चूंड इहा रंग जी रंगण वारी कैफ़ियत सहाबा कराम जे मथां अगरि नज़र विझिजे त नज़र अचे थी इब्तिदा में सहाबी सगोरा सभु जो सभु इल्ला कलील के थोड़ा फितरतन गुनाहनि खां बचियल हा न त इब्तिदा में सभु शिरक ऐं कुफ्र जे गुनाहनि में ॿुॾल हा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सोबत में आया दीन इस्लाम जो रंग लॻुन अल्लाह तबारक व ताला अहिड़ो रंग में रंगे छॾियो जो क़ुरान पाक ऐलान करे छॾियो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु रब इन्हनि खां राज़ी आहे इहे रब खां राज़ी आहिनि कोई दुनिया जो माईअ जो लाल उन्हनि जे ख़िलाफ़ ज़बान इस्तेमालु नथो करे सघे कंदो त पाण कूड़ो हूंदो मुनकिर हूंदो लानती हूंदो क़ुरान पाक उन्हनि खे अहिड़ो रंग ॾेई छॾियो सचपच अल्लाह जे रसूल जेको रंग ॾिनो न उन्हनि खे इन रंग में रंगिजी वञण खां पोइ हिकु दफ़े सहाबा कराम खां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुछा फरमाई हिकिड़े सहाबीअ खां ॾे त ख़बर दुनिया जे हयातीअ खे छा थो सम्झी हिकिड़े सहाबीअ खां सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुछो दुनिया जे हयातीअ खे छा थो सम्झी पंहिंजे लफ़्ज़नि सां ॿुधा
हुन चयो त साईं सुबुह थींदो आहे न पोइ मूंखे शाम ताईं जीअण जो को यकीन न हूंदो आहे त शाम सिज लथे बि ॾिसंदुसि अलाए न। माना हीअ दुनिया फ़ानी आहे, कोई भरोसो कोन्हे हयातीअ ते। ॿिए साहिब सॻोरे ॾिमो करे पुछा फरमायूं त भला तूं ॿुधाए दुनिया जे हयातीअ खे छा थो सम्झी? उन साहिब चयो त साईं मां 4 रकातूं नफ़िल नियत कंदो आहियां या 2 रकातूं, पोइ नियत करे अल्लाहु अकबर करे शुरू थींदो आहियां त हाणे मूंखे यकीन न हूंदो आहे, पक न हूंदी आहे त सलाम ताईं अलाए बचंदुसि अलाए खपी वेंदुसि, मरी वेंदुसि। हुज़ूर सलाम जन फरमायो तव्हां त ईअं था सम्झो मां त नफ़िल नियत करे हिकिड़े पासे सलाम वराईंदो आहियां न अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, ॿिए पासे सलाम वराइण जो मूंखे यकीन न हूंदो आहे त एसि ताईं बि बचंदुसि अलाए साह निकिरी वेंदो। जेके रंग में रंगिजी विया उन्हनि दुनिया खे ईअं ॾिठो। पोइ सच पच जेके रंग में रंगिजी विया आहिनि उन्हनि खे अल्लाह ताला जे अहकामनि जो क़दुरु आहे। जेके रंग में न रंगिया उहे असां वांगुरु नेकियूं बि कंदा, गुनाह बि धुम ते कंदा। ॾींहं जो रोज़ो राति जो ॾोह। ॾींहं जो रोज़े सां बि गिला खां कोन बचंदासीं, ग़ीबत खां न बचंदासीं, बदनज़रीअ खां न बचंदासीं। मोबाइल जे अंदरि साॻियूं पंहिंजूं उहे शरारतूं हरकतूं रांदियूं साॻियूं, रोज़ो बि आहे, सभु कम बि आहिनि। रंग उहो आहे जंहिंखे लॻो सो मटियल नज़र आयो। तॾहिं त इन रंग जे निस्बत सां इहा ॾिठो अचे अल्लाह तबारक व ताला जो हिकिड़ो आहे हुकुम, ॿियो इंसान जी आहे ज़िंदगीअ जो अमल। असां रोज़ो रखूं था, बाज़ औक़ात केतिरा ई दोस्त पुछूं था त बाबा रोज़ो आहे, चए थो साईं बीमारी आहे, फलाणो उज़ुर आहे। ठीकु आहे, अल्लाह तबारक व ताला मज़ूरनि माण्हुनि खे इजाज़त ॾिनी आहे। जेको नथो रखी सघे उहो वीचारो वरी कज़ा करे बाद में, जे कज़ा करे सघे थो त जॾहिं मर्ज़ ख़तमु थिए, जे वरी ईअं बि न त पोइ वरी फिदियो अदा कंदो। अल्लाह ताला हिकिड़ी इजाज़त रुख़्सत ॾिनी आहे, पर असां वटि इहो बहानो थी पियो आहे हाणे मूंखे उज़ुर आहे। असां वटि उज़ुर जी क़ीमत वधी आहे, अल्लाह ताला जे हुक्म जी क़ीमत जो अंदाज़ो ई कोन्हे। अल्लाह ताला जो हुकुम केॾी वॾी क़ीमतदार शइ आहे, केॾी क़ीमती शइ आहे, उनजो अंदाज़ो हुजे हा न त असांखे पंहिंजी बीमारियुनि ऐं इन्हनि जा उज़ुर नज़र न अचनि। थोरो मिसाल ॾियां, सुल्तान महमूद गज़नवी पुराणे ज़माने में वक़्त जो दीनदार हुक्मरान थी गुज़रियो आहे। उन जा वज़ीर हुया 3 हथ के 5 हथ वज़ीर हुया ख़ासि, जिन ते हुनजो हुकुम हूंदो हो, जिन ते हिनखे नाज़ हूंदो हो त मुंहिंजा इहे वज़ीर मूंसां एतिरा मज़बूत ऐं साथ में साथी आहिनि जो मुंहिंजे हुकूमत खे केरु बि लोॾे नथो सघे। इन्हनि पंहिंजे ख़ासि वज़ीरनि में हिकिड़ो ॿारहाड़ीअ जो दोस्त अयाज़ बि हिन शरीक कयो। अयाज़ हिन जो ख़ासि माण्हू, ख़ादिम बि ग़ुलाम बि त थी पियो, पर ज़रा इज़त ऐं अज़मत सुल्तान महमूद गज़नवी वटि वज़ीरनि ऐं मुशीरनि जहिड़ी हासिलु कंदो हो। वज़ीरनि खे हसद बि थींदो हो त हे ॿारहाड़ीअ जो कलो को जट, हुनजी इज़त एॾी, असां एॾा वॾा वज़ीर आहियूं त बि एतिरी अज़मत कान्हे। इन अज़मत जो अंदाज़ो उन्हनि वज़ीरनि खे कराइण ख़ातिर हिकिड़े दफ़े सभिनी वज़ीरनि खे घुराईं। 5 हथ वज़ीर ई सभु साम्हूं, अयाज़ बि साम्हूं। सुल्तान महमूद गज़नवी चवणु लॻो त मुंहिंजे ख़ज़ाने में हीरा पिया आहिनि, उन्हनि हीरनि में हिकिड़ो सभ खां वधीक क़ीमती हीरो आहे जेको मां ॿाहिरे मुल्क मां घुरायो आहे। सभिनी चयो हा साईं मालूम आहे, फलाणे जॻह ते पियो आहे। सुल्तान महमूद चयो उन हीरे खे खणी अचो। हिकिड़ो वियो खणी आयो, सुल्तान जे टेबल ते रखियो वियो। सुल्तान चयो त पत्थर बि खणी अचो, पत्थरनि जो बि ढेर खजी आयो। सुल्तान चयो त वज़ीरनि खे हुकुम आहे त इन हीरे खे पत्थर सां भञी भोरा कनि। सभई वज़ीर चवण लॻा तोबा तोबा तोबा, हे एॾो हीरो वॾो क़ीमती आहे, पत्थर सां भञूं कीअं थींदो? ईअं कोन थींदो। तव्हां लॻे थो असांजो इम्तिहान था वठो। तव्हांजो हुकुम जेकॾहिं अखियुनि ते था रखूं त हे हीरो अहिड़ो क़ीमती आहे, ॿियो अलाए मिले अलाए न भञिबो। सभिनी हिक भेरे ॾिसी करे इहा इत्तिफ़ाक़ राय हासिल कई त न भा बादशाह असांजो इम्तिहान थो वठे, ॾिसूं हिननि वटि की हीरे जो क़दुरु ऐं क़ीमत आहे या न। असां भॻोसीं त पोइ हड़ वेंदी हली। चयूं न साईं, असां खां कोन भॼंदो, असां न भञी सघंदासीं। हिन हीरे जी क़ीमत एॾी वॾी आहे, पत्थर सां हुनखे भञी छॾियऊं, अलाए त केॾी महिनत सां हासिलु थियो आहे, वॾी क़ीमती शइ आहे, न असां न भॼंदासीं।
तव्हां इम्तिहान था वठो मथां नापास चऊं असां क़ीमती शइ खे ज़ाया करणु नथा चाहियूं। सुल्तान महमूद गज़नवी अयाज़ खे चयो, अयाज़ जी मुंहिंजा साईं हलिया खण पत्थर, तूं करे ॾेखार पंहिंजे अकुल जो अंदाज़ो। खणंदे पत्थर ठका जो कढाई हीरे खे त हीरो सफ़ा भोरा भोरा थी वियो। हुननि सभिनी चयो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, तौबा तौबा, हिन ॼट ॿाराड़ीअ जेके अंदाज़ो ई कोन हो, खणंदे ई हिकिड़े ई धक में हीरे खे भनी विधाई। बादशाह खे बि इहो अंदाज़ो हो चङी तरह त अयाज़ कंदो, ही कोन कंदा। पोइ सभिनी चयो हिनखे घटि वधि, तूं भेणा ॼट, तूं भेणा ॿाराड़ीअ जो जाहिल, तोखे हीरे जी क़दुर ऐं क़ीमत मालूम कान्हे का, तो खणी धक हिकिड़े में भनी विधुसि। गॾ जे मथां भई किताबनि जो वॾो ज़ख़ीरो जमा कजे त को गॾ आलिम थींदो छा? तूं 100 साल असां सां गॾु रही ॿाराड़ीअ जो ॼट, पोइ तूं असां वांगुरु हिकमत ऐं दानाई सिखंदे छा, वज़ारत सिखंदे छा? ॼट भेणा ईअं को कहिड़ो जुमिलो, को कहिड़ो जुमिलो पियो चवेसि। सुल्तान महमूद गज़नवीअ चयो अयाज़ खे, अयाज़ होॾे मों करे निंडे। साईं जी चई तूं ॿुधाए हिननि खे। अयाज़ छूट में ई ॿ लफ़्ज़ हिकिड़ा चया, चई त तव्हांखे हीरे जी क़दुर ऐं क़ीमत नज़र अचे पई, उन हीरे जो मालिक जेको आहे उन जे हुक्म जी क़दुर ऐं क़ीमत नज़र न पई अचेव। तव्हांजे आॾो बादशाह जे हुक्म जी क़दुर ऐं क़ीमत कान्हे, हीरे जी क़दुर ऐं क़ीमत आहे। इहो बादशाह हुकुम करे त 10 हीरा ॿिया बि अची सघनि था, इन खां और बि अची सघनि था। हीरे जी कहिड़ी हैसियत आहे? इन मिसाल मां, इन अंदाज़े मां इहो सबक़ मिलियो, अल्लाह तबारक व ताला असुल हाकिम, असुल मालिक, अहकमुल हाकिमीन आहे। हीअ जेका तव्हां असांजे बुत में हिकु हिकु नेमत रखी अथई, सिहत जी, अखियुनि जी, दिलि जी, जिगर जी, हिकु हिकु नेमत अल्लाह तबारक व ताला जी 1000 नेमत खां मथे आहे। इहे नेमतूं हीरनि जे मिसालनि, असां उन्हनि पंहिंजे नेमतुनि जे थोड़नि बहाननि खे बचाइण ख़ातिर पंहिंजे रब करीम जे हुक्म खे टारियूं था। निमाज़ पढ़ण खे, रोज़े रखण खे, मालदार ज़कात अदा करण वारे हुक्म खे ईअं टारियूं था, पंहिंजूं मामूली शयूं हीरनि वांगुरु क़ीमती थियूं नज़र अचनि, पंहिंजो हुन रब जो हुकुम बेक़ीमत नज़र थो अचे। अफ़सोस, इहा क़ीमत, इहो क़दुरु उन्हनि माण्हुनि खे नज़र ईंदो जेके अल्लाह ताला जे इश्क में रंगजंदा, जेके दीन जे क़ुरान ऐं हदीस जे रंग में रंगबा। अल्लाह पाक शल तव्हां असांखे बि इहो रंग नसीब करे। अल्लाह पाक इन रमज़ान जे बरकत जे करे इन रंग में असांखे बि रंगे छॾे। अल्लाह पाक तव्हां असांजे वेहण खे, ॿुधण ॿुधाइण खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।